तवज्जो कयो। हुजूर करीम अलैहिस्सलातु वस्सलाम महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जॾहिं मक्के पाक में अल्लाह जे हुक्म सां ऐलान नबूअत जो कयो त हबीब पाक अलैहिस्सलाम खे जेके अॻे माण्हू अमीन चवंदा हुआ उहे सभु दुश्मन थी पिया। ऐलान नबूअत खां अॻु में अमीन, अमानतदार, सच्चार, पर उन साॻे हबीब जॾहिं नबूअत जो ऐलान कयो अल्लाह जे अमर सां त सभु माण्हू दुश्मन थी पिया। 10 साल मुंहिंजे महबूब इम्तिहान में गुज़रिया। 40 साल नबी करीम जी ज़िंदगी इम्तिहान जी कान ही, 10 साल इम्तिहान जी। अल्लाह पाक जल जलालु अमन वालू 10 साल खां पोइ महबूब खे चयो सोणा हाणे मको छॾ। पर मको छॾ त मके वारनि खे मां सेखत ॾियां, तुंहिंजे हूंदे अज़ाब करण मूंखे लाइक़ु न आहे। मा कान अल्लाह, क़ुरान पाक आहे, मा कान अल्लाह लियुअज़्ज़िबहुम व अंत फीहिम। ऐ मुंहिंजा प्यारा नबी तू भी हुजे वरी तुझे हूंदे मां इन्हनि ते अज़ाब कयां, इहो मूंखे लाइक़ु न आहे। हाणे तो मको छॾ त मां हिन खे सेखत ॾियां। मदीने पाक रवानो थी तन खे ख़बर पए त तव्हांखे रिज़्क़ रोज़ी ॾींदोसि पंहिंजे यार जे सदके। सरकार जॾहिं मको छॾे थो अल्लाह पाक जल जलालु अमन वालू जे प्यारे हबीब खे उन रात ही काफ़र घेरो करे बीठा त अॼु न छॾींदासीं, अॼु क़त्ल कंदासीं। हर कबीले जो माण्हू 50 कबीला हा, 50 माण्हू सरकार जे घर जे ॿाहिरां उघाड़ियूं तलवारूं करे बीठा त जाॾो निकिरे ताॾो मारियोसि। ख़ुदा तबारक व तआला जे ज़ात जे बाबरकात जे हबीब जे दर ते बीही रहिया। भितुनि खां घिटनि खां गलनि खां कुंडुनि खां चौधारी हबीब पाक जे इंतज़ार में त जाॾो अचे ताॾो शहीद कंदासीं। अल्लाह अमर को हाणे निकिर। सुभान अल्लाह। रब पे बेने आज़ान से इज़ अख़रजहुल्लज़ीन कफ़रू, कुरान थो चवे इज़ अख़रजहुल्लज़ीन कफ़रू सानियस्नैन इज़ हुमा फ़िल ग़ार इज़ यक़ूलु लिसाहिबिही ला तहज़न इन्नल्लाह मअना। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाए जॾहिं काफ़िरनि मुंहिंजे प्यारे हबीब करीम जी ज़ात बाबरकात खे मके मां कढियो, 2 ॼणा गॾिजी विया। सानियस्नैन, ॿिनि मां ॿियो ॼणो, इज़ हुमा फ़िल ग़ार, उहे 2 ॼणा जॾहिं ग़ार में हा उहे 2 कहिड़ा हा, हिकिड़ो मुहम्मद अरबी, ॿियो सिद्दीक़ अकबर। सब जो रदी अल्लाह ताला अन्हु, ज़ोर सां चओ रदी अल्लाह ताला अन्हु। हाणे महबूब जो निकिरे थो त दर ते बीठा आहिनि काफ़िर। अल्लाह पाक खे अर्ज़ु कई क़िबला तो चयो आहे रब त निकुर मां निकिरां थो, पर काफ़िर बीठा आहिनि। ख़ुदा ताला फरमाए थो मुंहिंजा महबूब यासीन तो ते नाज़िल थियल आहे, ज़मीन ते निविड़, मुठ खण, मिट्टी हथ में, बुक भर, यासीन जूं पहिरियों आयतूं पढ़। यासीन वल क़ुरआनिल हकीम इन्नका लमिनल मुरसलीन अला सिरातिम मुस्तक़ीम तंज़ीलल अज़ीज़िर रहीम लितुनज़िर क़ौमम मा उनज़िर आबाउहुम फहुम गाफ़िलून। खुदा ताला जी ज़ात बाबरकात फरमायो ये इब्तिदाई आयतूं, शुरू वारियूं आयतूं मिट्टीअ जे मथां, बुक जे मथां शूकारणो तुंहिंजो कमु आहे, उछलाइणो तुंहिंजो कमु आहे। ये सभु काफ़िर अंधा करण मां अल्लाह जो कमु आहे। मुझे प्यारे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात अल्लाह जे अमर मुताबिक मिट्टी खई आ, उन जे मथा यासीन शुकारी आ, यासीन शुकारे काफ़रनि जे तरफ़ चलाई आ। घर के त चारई तरफ़ फिरिया बीठा हा, चारई तरफ़ फिरियल हा। हबीब हिकिड़े पासे मिट्टी उछलाई आ, पर चारई तरफ़ काफ़र अंधा थी आ। हबीब जी ज़ात बाबरकात जूं सिफ़ूं चीरींदो विचां विचां हलियो हुयो, कंहिं बि भागे खे ख़बर कान पई। अल्लाह ताला क़ुरान करीम जी आयत नाज़िल फरमाई। रब ताला फरमाए थो वमा रमईता इज़ रमईता वलाकिन्नल्लाह रमा। ओ मुंहिंजा प्यारा हबीब, इहे जेके काफ़रनि खे तो पत्थर उछलाए हया हा, इहे तो कोन उछलाए आया हा, मां हया हा। अबा ज़ाहिर में हथ कंहिंजा चऊं बदनीअ जा, मिट्टी कहीं खई चो मदनी सरकार,
यासीन कहे पढ़ी मदनी सरकार, उछलायो कहे मदनी सरकार। ऐं अल्लाह ताला फरमाए तो वला किन्नल्लाह रमा, मुंहिंजा हबीब तो कोन चुटियो, अल्लाह खे चुटियो। अल्लाह ताला हबीब जे फेल खे पाण निस्बत थो करे, तो न हयो मां हयो मान। हाणे अल्लाह पाक इहो वाक़ियो क़ुरान में बयान कयो आहे। दुरूद पढ़ त मां तोखे ॻाल्हि खोले ॿुधायां। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिही व अस्हाबिही व बारिक व सल्लिम अलैहि। अल्लाह ताला फरमाए तो, तवज्जो आहे, रब ताला फरमाए तो युरीदून, कुरान युरीदून लियुत्फिउ नूर अल्लाह बिअफ़वाहिहिम वल्लाहु मुतिम्मु नूरिही वलौ करिहल काफ़िरून। आप सब कुरान हाफ़िज़ स्टेट भरी पई आहे। अब कुरान आहे न सही। रब तो फरमाए युरीदून, इरादो था कन, केर काफ़र, केर ॾाढे जो केर, युरीदून इरादो कन था, काफ़र कहिड़ो इरादो था कन, लियुत्फिउ नूर अल्लाह। वाह मौला तुंहिंजे क़ुरान तां क़ुर्बान वञा। रब जी ज़ात मां बरकात फरमाए, काफ़रनि जो इरादो आहे त अल्लाह जो नूर विसायूं। अल्लाह जो, चओ चओ अल्लाह जो, ॾाढे चओ अल्लाह जो नूर अल्लाह, अल्लाह जे नूर खे विसायूं। छा इरादो कयो हूं त अॼु राति मुहम्मद करीम खे शहीद कयूं। काफ़रनि इरादो कहिड़ो कयो त मुहम्मद करीम खे शहीद कयूं। अल्लाह ताला वाह तो ॻाल्हि करे, युरीदून, काफ़र इरादो कनि था। इरादो ॿियो हूंदो आहे, कमु करणु ॿी ॻाल्हि हूंदी आहे। ॾिसो अवां इरादो त सालनि खां पे कयो त शाहपुर चाकर वञूं, अब्दुर्रहीम खे लालू रायक वठी अचूं। इरादो हुयो न बा, साल गुज़री विया। हाणे इरादो ॿी शइ आहे, फेल जो सादुर थियणु ॿी शइ आहे। कमु हाणे थियो आहे, जॾहिं ख़ुदा खे मंज़ूर थियो तॾहिं आयासीं। त इरादो तव्हांजो त घणनि सालनि खां हो, पर कमु तॾहिं थियो जॾहिं अल्लाह घुरियो। रब तो फरमाए त काफ़रनि इरादो त कयो त अल्लाह जे नूर खे विसायूं, याने रसूलुल्लाह खे ख़त्म कयूं, पर इरादा ख़ाक में मिली विया। अल्लाह ताला फरमाए तो वल्लाहु मुतिम्मु नूरिही। वरी ॿिए हंधि अल्लाह ताला साॻी आयत में ॿियो लफ़्ज़ फरमायो आहे त काफ़र चवनि था त नूर विसायूं, पर मां थो चवां त नूर ज़िंदाबाद। केर थो चवे? रब थो चवे नूर मुतिम्मु नूरिही, मां रब पंहिंजे नूर खे तमामु कंदुसि, मां पंहिंजे नूर खे सलामत रखंदुसि, मां पंहिंजे नूर खे बचाईंदुसि, मां पंहिंजो नूर हमेशह ज़िंदा रखंदुसि। अल्लाह ताला ते फरमाए थो वलो करहल काफ़िरून। पोइ तोड़ी जो काफ़रनि खे ॾुखी लॻे, पर अल्लाह मुहम्मदी नूर खे सलामत रखंदो। तव्हां ॿुधो हाणे हाणे त मुस्तफ़ा यासीन पढ़ंदो, हुननि जे मथां पथर उछलाईंदो, मुंहं में धूड़ विझंदो, विचां विचां सलामती सां निकिरी वियो। काफ़रनि खे ख़बर कान पई, काफ़रनि जा इरादा मिटीअ में मिली विया। अल्लाह पाक जी मर्ज़ी पुल सलामती जो मुहम्मद करीम काफ़रनि जे ज़िद खां बची वियो। हाणे इन आयत में अल्लाह नबी खे नूर अल्लाह सॼो आहे। छा सॼो आहे? ॾाढे जो छा सॼो अथई? युरीदून लियुत्फिउ नूर अल्लाह। इरादो था कनि काफ़र त अल्लाह जे नूर खे विसाइनि। उहो कहिड़ो इरादो कयूं त नबीअ खे शहीद कयूं। हाणे ॾिसो अल्लाह ताला थो चवे नूर अल्लाह, अॻिते या वल्लाहु मुतिम्मु नूरिही, अल्लाह जी मर्ज़ी आहे त मां पंहिंजे नूर खे तमामु कयां। टीं आयत युरीदून लियुत्फिउ नूर अल्लाह बिअफ़वाहिहिम वल्लाहु मुतिम्मु नूरिही वलौ करिहल मुशरिकून। इते अल्लाह तबारक व तआला वरी मुशरिकनि खे सॼो आहे। हाणे मुशरिक ऐं काफ़र ख़ुदा जे नूर जो मुनकिर आहे। रब करीम जी ज़ात बाबरकात मुस्तफ़ा खे नूर अल्लाह थो सॾे। हाणे क़ुरान चवे मुस्तफ़ा नूर, अल्लाह पाक चवे मां पंहिंजे नूर खे पैदा कयो, सूरत माइदा चवे नबी नूर, ऐं हुज़ूर जी अमड़ चवे मूंखे ॼाओ बि नूर। खरज मिन्नी नूर, नबी से छा थो फरमाए त खरज मिन्नी नूर, मूं मां नूर निकितो। ऐं हे मुला जो क़ुरान मथे ते आहे, मां क़ुरान थो चवां त नबी नूर न आहे, क़ुरान खे वोट ॾियो। इन खे वोट ॾिबो या पादर?
अरे तुने भागा कुरान जी माना गलत पियो करे तो कुरान ते माण्हुनि खे धोखो पियो ॾी। अल्लाह ताला कुरान पाक में काफ़ी जगहुनि ते हिकिड़ी जगह ते न केतिरनि जगह ते नबी करीम जे नूरानियत जो बयान कयो आहे। अल्लाह पाक मुस्तफ़ा खे नूर बणायो आहे। हुज़ूर अकरम अलैहिस्सलाम जी अंबड़ ख़ुदि फरमायो आहे ख़रज मिन्नी नूर अदात लहू कुसूर शाम वल बसरा अदात लहा कुसूर शाम वल बसरा। सरकार फरमाइनि था मुंहिंजे अंबड़ पाण फरमायो आहे त मुंहिंजे पेट मुबारक मां नूर निकितो। उन नूर जी एतिरी रोशनी आहे जो घर मके वारे में वेठी हा पर 1500 माइल ते शाम ऐं रूम ऐं ॿियनि मुल्कनि जूं माड़ियूं पई ॾिसां। नबी करीम चओ नूर आहे। सरकार नूर अला वहाबन जे लाइ सूर आहे। नबी चओ नूर आहे जेको नूर जो अबा नूर हमेशह तव्हांखे सच ॿुधायां न हमेशह कानून अथव चमड़ो ॾिठो अथव तव्हांजे मुल्क में आहे अलाए कोन्हे। इहो ॾींहं जो निकिरंदो ई न आहे रात जो निकिरंदो आहे ऐं सदाई चवंदो आहे ख़ुदा करे सिज कारो हुजे। सम्झो था न तव्हां हिकिड़ो चमड़ो इहो बि नूर जो मुनकिर आहे। ॿियो वरी चोर चोर बि चवंदो आहे ख़ुदा करे ॾींहुं न हुजे राति थिए त कहीं भींग कया किथे वञे। पर जे कंहिं ॻोठ में कंहिं शहर में लाइट हूंदी चवंदो ख़ुदा करे लाइट फेल थिए त कंहिंजो खीसो कतरे वठां। अब हिकिड़ो नूर जो दुश्मन चमड़ो ॿियो नूर जो दुश्मन चोर टियों बि अथव नूर जो दुश्मन चंड्रो। सॼी राति वेठो हूंदो तास वेठो खेॾंदो मुंहिंजा आदा होटल ते वेठो ओबासियूं खाईंदो पोयों असुर थींदो बाख फुटंदी सवड़ में वेड़बो वेंदो मुंहिंजा आदा सिज उभरंदो मंझंदि ताईं ऊंधो थो सुतो पियो हूंदो नानी मासी अमड़ो थारींदसि छॾ मस त निंड आई आहे। वाह न सही। नूर जो दुश्मन चमड़ो नूर जो दुश्मन चोर नूर जो दुश्मन चंड्रो ऐं टियों अथव नूर जो दुश्मन वहाबी। इहो चौथो थियो बा इहो काओ थियो चौथो टे हू चौथो ही ऐं इन में बि चे अथव वञी ॻोल्हिजोसि। सलाद बुलंद आवाज़ सां पढ़ंदा हलिजो। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लम। वरी सलाद बुलंद आवाज़ सां अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लम अलैहि। प्यारा दोस्तों अजीजो मुसलमान भाइरो तमां अर्ज़ पे को रब करीम जी ज़ात बाबरकात छा इरशाद फरमायो त व अहबबतु अन उरफा मां रब करीम जे ज़ात बाबरकात के मोहब्बत थी तमां सभु कुझु आहियां कादिर आहियां कदीर आहियां सतार आहियां गफ़ार आहियां रहीम आहियां मुही आहियां मुमीत आहियां हर वस्फ़ मां अल्लाह पाक जी जेका आहे सा आहे पर इन जो इज़हार कीअं थिए रब तो चे इज़हार तॾहिं थिए तॾहिं नूर मुहम्मद ई पैदा थिए मुहम्मद अरबीअ जो नूर ठहियो ऐं उन मां वरी काइनात ठही हे सॼो जहान मुस्तफ़ा जे सदके पैदा थियो आहे। ओ मुंहिंजा अदा हबीब न हुजे हा त कुझु न हुजे हा। वाह वाह। हजरत सुल्तान औलिया ख्वाजा मोहम्मद जमा रहमतुल्लाह ताला अलैह फरमाइन था त सैयद साहिब खल्क यो जदह जाए नमाओ खलक अल्लाह आदम अला सूरतिही हुस्न हद नकाए अल मरउ मा मन अहब लोक गाल लकाए हणे कुजू कुलफत आए हमा हथ हबीब जे न को आदम हो न को हवा ही न को जबरील हो न को अर्श हो न का कुर्सी ही न को लोह हो न को तहत हो न को फौक हो का शय का नहीं अजली अबदी हमेशा का रब जी ज़ात बाबरकात ही सब का पहिरीं पहिरीं जेका मखलूक जी शय पैदा थी सो मुहम्मद जो नूर ठहियो। सरकार जो चओ चओ ॾाढे मुस्तफ़ा नूर आहे न सही हिन ने भागे खे लाइ नूर खां सूर थी पियो आहे। चवे वरी छा थो त नूर खाईंदो कोन्हे नूर ॾाढे ॻाल्हायो नूर खाईंदो कोन्हे नबी से खाईंदो हो चइसि भला ॾे ख़बर नूर न खाईंदो आहे तूं थो चवीं भला ॾे ख़बर तूं बि चवीं थो त मां बशर आहियां नबी बि बशर आहे मां बि खावां थो नबी बि खाए थो पर रब पाक जी ज़ात जो कसम आहे मोमिननि जी माउ हज़रत अबू बकर जी न्याणी आहे रसूलुल्लाह जी कुंवार आहे उम्मुल मोमिनीन आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु तआला अन्हा थी चवे सारी ज़िंदगी मुस्तफ़ा सां गॾु गुज़ारी वल्लाह मा रअयतु क़त्तु क़ज़रन इल्ला शम्ममतु रिहल मिस्क वल अंबर। मूंखे ख़ुदा जे ज़ात बाबरकात जो कसम आहे पाण मोरे जॾहिं वेंदा हुआ झंगल जे ख़्याल
सां वेंदा हा मोटी ईंदा हा ऐं हासे कार ॾिसण वेंदी हसे पर रब पाक जो कसम मूंखे कॾहिं गंदगी नज़र न आई जाता मुस्तफ़ा वेही उथंदा हा उन जाइ ते अंबर ऐं मुश्क जी ख़ुशबू ईंदी हुई छा ईंदो हो मुश्क ऐं अंबर जी ख़ुशबू मुला तो चवे मां बि बशर नबी बि बशर चेस तो वारी हेठां बि अंबर निकिरंदो हूंदो आधी रात जो सवड़ में जेकॾहिं खणी गैस कढे न त माई बेहोश चंड्रा बेअदब तूं नबी सां हमसरी थो करे वियो असांजे मुल्क ॾे तव्हांजे मुल्क जी कोन थो ॻाल्हि कयां अलामत कावड़ जी पियो शादी थी हिकिड़ी शादी पोइ शादीअ जी राति घोट कुआर खे सुठो ताम खाराइबो आहे ईअं न साईं ताम बि खारायूं खीर बीर पीआरियूं सियारो हो ॿई हाणे वञी कमरे में सुता ज़ाल बि मुड़ुस बि नई शादी मुड़ुस तो माई खे चई आखे ॻाल्हि सुञाई ॻाल्हाईंदा हुआ सराइकी तव्हां त सराइकी कोन ॻाल्हाईंदा हो न चऊं भला ॿुधो आखे ॻाल्हि सुञाई चए कहिड़ी मुड़ुस पियो चवे चए आखे न हवा आवे हवा आहे ॾू क़िस्म जी हिकिड़ी आवाज़ वाली ॿी बग़ैर आवाज़ वाली पीछे पीछे जेका आवाज़ वाली आवे तो मैं को सुनावी क्या सुनावा आखे गला आखे उठ पिया हूंदा उठ क्या पिया हूंदा उठ नर पर जे ओह आवे बिना आवाज़ वाली ताखे डाची पई हूंदी आई माई थे चे भला इए छो जे सवड़ कुंचोले सा निकल वेसी अब आ समझो था ना सही हाणे इन जी कचहरी लगी पई आहे हुनखे अचे हवा हुनखे चाहे गल आखे उठ पिया हूंदा या खे डाची पई हूंदी हलंदे हलंदे हमरा को पीतो हो खीर घणो सो हुन जेले खे त हवा थी निकिरे पर हो माल ॿाहिरि वही वियो माल जो वही हो त धप थी ज़ाल थी चवे ॾे आखे उठ है या डाची है आखे नका उठ नका डाची गले मुहार टुराइए अब समझो था लाइन न को उठ न का डाची सजो वगु काहे पियो आहे अरे चंद्रा मुला तू मुझे हबीब सा हमसरी जी दावा तो करे तो मां भी खाइंदो हा नबी भी खाइंदो हा तो मां बदबू पैदा थे मुस्तफा मां खुशबू पैदा थे मौलाना रूमी तो चवे ओ खुरद गर्दद पलीती ज़ौजदा वाखुरद गर्दद हमहा नूरे खुदा इंसान गोश्त खाइंदो आ हलवो खाइंदो आ अंब खाइंदो आ खजी खाइंदो आ डाढ़ू खाइंदो आ सूफ खाइंदो आ फ्राई खाइंदो आ नेक सुठियूं सुठियूं ताम खाइंदो आ एड़ो त इंसान गंदो आ जो सुठो ताम पेट में वञे गंदे इंसान सां सोहबत करे 4-15 कलाकनि खां पोइ हो गंद थी वञे हा या न ताम सुठो पेट में वियो त गंद थी वियो गंद आ न सही गंदे सां सोहबत कई त गंद जे तो ऊ खुरद इंसान खाए त गर्दद जेको भी थींदो आ सो उन मां शवद पलीती ज़ोजुदा उन मां पलीती निकरंदी आ पर मुस्तफा करीम जी ज़ात खाइंदो आ त हबीब पाक जे पेट मां गंदगी कान निकरंदी आ हबीब जे सदके हो खाधो भी नूर बणजी वेंदो आ अदा जमादार साहब नाराज न थजा बीड़ी ते न पियो ओ सोना तोखे लायक ना जो ते बी कुरान जारो बीड़ी पढ़े थोड़ो बाहर दर खां निकरी सूटा वनी हण अल्लाह शल हिदायत करे सलाह से बुलंद आवाज़ अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि वसल्लम एसपी जाडो पियंदे मां एसपी त कोन पर अल्लाह जो कुरान आ अलैहि सल्लाहु बिअहकमिल हाकिमीन तव्हां सुधरल माण्हू आयो माण्हुनि जा मुहाफ़िज़ आयो तव्हां सुधरो त बी ख़ल्क़ सुधरी पए अल्लाह सुधारेव सलात बुलंद आवाज़ सां अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि त मुजादा हाणे फ़ैसिलो तहां ते आ सच ॿुधाए जो त महबूब पाक खाईंदा हा महबूब जी घरवारी थी चए त कॾहिं गंद न निकितो कॾहिं गंदगी आई कान छो त मुस्तफ़ा जे सोहबत में ताम बि नूर बणिजी वञे मुला थो चवे मां जहिड़ो आ
चवेसि 8 पार उथंदो आहे झंग जे ख़्याल सां पोइ हिते निहारे लॼी कोन थींदो आहे त खोड़ कीअं कढियो थी वियो बेहयाव शर्म नथो करे जो नबी करे थो चए असां जहिड़ो आहे रब करीम जो कसम आहे असां जहिड़ो त कोन्हे पर 1.25 लख नबीअ जहिड़ो बि कोन्हे बेटा ऐसे फरमाईंदो आहे जखरे जहिड़ो जवान ॾिसां कोन ॾेह में मुहड़ मिड़नी मुरसले सरस सदस शान फकान काब कौसैन औ अदना मुयस्सर थियुस मकाम उन आगे जा एहसान जय हादी मेल मेड़ो असांजे हबीब जहिड़ो को आहे मिठाई फरमाईंदा मूं जी मुलाकात होए अव्हां जी हो तसां लतीफ़ तो फरमाता मूं वांगुरु हबीब ॾिठो ई कोन्हे अगर मूं वांगुरु हबीब ॾिसो जीअं मां ॾिठो आहे मूं जी मुलाकात होए अव्हां जी हो तसां सुख न सुम्हो कॾहिं न को ॾींहं न राति पोइ बाहुनि विझी वात रूह कयो रिणनि में रब करीम जी ज़ात मुस्तफ़ा के ॾिठो त सिद्दीक़ अकबर ॾिठो मुस्तफ़ा के ॾिठो त फारूक आज़म ॾिठो मुस्तफ़ा के ॾिठो त उस्मान ज़ुन्नूरैन ॾिठो मुस्तफ़ा के ॾिठो त हैदर करार ॾिठो मुस्तफ़ा के ॾिठो त हसनैन करीमैन ॾिठो मुस्तफ़ा के ॾिठो त सुहिणे बिलाल ॾिठो मुस्तफ़ा के ॾिठो त मुस्तफ़ा करीम जे असहाबन ॾिठो अहल बैतन ॾिठो वलियन गौसन कुतबन ॾिठो अड़े अंधन अंधकार सजन लधो सोझरो प्यादा वञी पार प्या संभरा की न सवार वो मोहब्बत साण में हार लाता लतीफ चवे मुझे महबूब के सुञातो त आशिकन सुञातो के सुञातो अदा इश्क वारन सुञातो ही भुलजी पियो त मां जहिड़ो आहे हिकिड़ो वाक़ियो तोखे ॿुधायां मौलाना रूमी लिखियो आहे सलात पढ़ंदो हल इश्क जी ॻाल्हि ॿुधंदो हल अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि व बारिक वसल्लम वरी मोहब्बत सां बुलंद आवाज़ सां दुरूद हिकिड़ो मौलाना रूमी अल्लाह जे नेक साले बाने वाक़ियो ॾिनो कयो आहे उन मिसाल ॾिनो आहे मिसाल सुभान अल्लाह नबी पाक अलैहिस्सलातु सलाम जे ज़ाहिरी बशरियत ऐं नूरानियत ते मिसाल थो ॾे सुभान अल्लाह जो त मुला क़ुरान खयो था वतन न क़ुरान आहे बाबा क़ुरान त नबी नूर न आहे अॼु उन्हनि जे मथां क़ुरान घुमायूं था क़ुरान न मञीदा त भला क़ुरान पाड़ा त पटींदुनि न असांजो त ईमान ताज़ो थींदो जो अल्हम्दुलिल्लाह फ़ैसिलो कंहिंखां वठिजे सही जो क़ुरान मजीद खां मां मिसाल ॾेई तोखे वरी क़ुरान शरीफ़ थो ॿुधायां आरिफ रूमी थो चवे तवजो कयो फरमाए थो त हिकिड़ो बादशाह हो उन जी आदत हूंदी हुई रात जो चमड़ा पोश करे लिबास मटाए पंहिंजे मुल्क में पंहिंजे बादशाही में घुमंदो हो त ॾिसूं असांजे मुल्क में ॾोह त नथो थिए बादशाह सुधरे त रैयत जो भाग अॻे असांजा वॾड़ा चवंदा बा बादशाह खे 7 वलियनि जी ताक़त आहे इहा सची ॻाल्हि आहे नबी पाक जी हदीस आहे त असुल्तानुल आदिल ज़िल्लुल्लाह जेको आदिल बादशाह हुआ ये समझो त अल्लाह जे रहमत जो पाछो आहे आदिल बादशाह खुदा जे रहमत जी छांव आहे तॾहिं वॾा चवंदा हा इहो कूड़ कोन हो हिकिड़े बादशाह खे 7 वलियनि जी ताक़त हुई पर अॼुकल्ह जो शराबी बादशाह न अॼुकल्ह जो बेनमाज़ी बादशाह न मुंहिंजा दोस्त दिल्ली जे शहर में ख्वाजा निज़ामुद्दीन औलिया गुज़ारे थो वञे वक़्त जो कामिल वलीउल्लाह आहे अल्लाह जे वली वसियत कई आहे त मां मरां मुंहिंजो जनाज़ो उहो पढ़े जंहिंमें शर्त लभनि कहिड़ा ॿुधो हज़रत महबूब इलाही निज़ामुद्दीन औलिया जी ॻाल्हि ॿुधजो जेकॾहिं मां मरी वञा त मुंहिंजो जनाज़ो उहो पढ़े जंहिंमें ही शर्त हुजनि कहिड़ा शर्त हज़रत महबूब इलाही तो फरमाए पहिरों शर्त इहो आहे त हुनजो सॼी ज़िंदगी तहज्जुद कज़ा न थियो हुजे ॿियो शर्त इहो आहे जे सॼी ज़िंदगी बिना वज़ू आसमान ॾे न ॾिठो हुजे टियों शर्त इहो आहे त सॼी ज़िंदगी हुनजी जमात सां नमाज़ कज़ा न थी हुजे चौथो शर्त आहे त हुनजी सॼी ज़िंदगी
तकबीर ऊला अल्लाह अकबर चई पहरी तकबीर में शामिल थियण कज़ा न थियो हुजे। पंजो शर्त यो आ त सजी जिंदगी बिना नागे रोजाने हुन कुरान जी तिलावत कई हुजे, हिकड़ो दिहाड़ो बो न जो कुरान जे तिलावत मां न गुजरियो हुजे। छहो शर्त यो आ जे सारी जिंदगी पांजे हथ जी कमाई सां खाधो आ। सतो शर्त यो आ त सारी जिंदगी निंड हुन बिना वजू कान कई आ, वजू करे पो निंड कंदो हुजे। अठो शर्त न जो यो आ त सारी जिंदगी हुन जो इशराक कज़ा न थियो हुजे। नौ शर्त न जो आ त सारी जिंदगी अवाबीन जा नफल कज़ा न थिया हुजन। ॾहों शर्त हो आ त सारी जिंदगी हुन पराई उघड़ न ॾिठी हुजे। वसियतनामो लिखी सही करे सेरांदी रखी बाबा हे शर्त गोल जो जनाज़ो वो पढ़ाए जो, जेकर एड़ा शर्त न लभन त मांखे न पूर जो जनाज़ो भली ॿाहिरि पियो हुजे। महबूब इलाही से महबूब इलाही हो निजामुद्दीन औलिया का मामूली गाल कान्हे का वॾो कामिल वलीउल्लाह या। किसो मुख्तसर मरी वियो, जई मरी थो वञे हाणे साईं ऐलान थियो बाबा साईं गुज़ारे वियो। आलिम हाफिज़ कारी परहेज़गार मुफ्ती हाजी सालिह कई हुन जा मुरीद हा, लखन जे तादाद में ख़ल्क़ गॾु थी आ। आलिम आया बाबा जनाज़ो केरु पढ़ाए? बाबा अचे को मर्द मैदान में चिठो लिखियो पियो आहे 10 शर्त जंहिंमें सो जनाज़ो पढ़ाए। अब तवज्जो कयो यार, हेॾो त बस कराए उनखे। बस हाणे दुआ ख़ैर जी था करो, बस दुआ करो हाणे न अहिड़ी फशरी खां दुआ भली आहे। हे छाजे लाइ विया अथव फशरी बाज़ ॾांहुं? अब तव्हां ॿुधो नथा त पोइ छो ॿुधायां। जलसो शुरू थियो आहे, टिक 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 फशरी शुरू लगी पई आहे, हया ई कोन्हे को। बस बाबा बस सलाह से बुलंद आवाज़ सां मुंहिंजा मिठड़ा भाउ ऐं तव्हांजे ॻोठ में 300 किलोमीटर पंधु करे पहुतो आहियां। 6 कलाक गाॾी हली आहे पोइ पहुता आहियूं। रात ॾींहुं ओजागो सफ़र। अॼु हिते जलसो आहे रात तव्हां वटि, सुभाणे इंशाअल्लाह ताला वरी ॾींहं जो मीरो खान में जलसो आहे। हाणे मुजादा वरी उतां मोटा वरी रात सुभाणे पंहिंजे सांगड़ में जलसो आहे। हाणे रात ॾींहुं असां सफ़र कयूं, तव्हां वरी जुठिया को जो ॿुधो बि नथा पिया, पाण में कचहरी कयो वेठा, वरी पोइ चवंदा बाबा मोली अचनि नथा। हाणे कीअं अचूं तव्हां में जॾहिं तव्हांखे सब्र बि कोन्हे को त पोइ तव्हांजे कीअं ईंदो दादा? ख़ुदा जे वास्ते 2-3 मिंट बसि हाणे जल्दी थो तव्हांखे छॾियां पियो। सलात बुलंद आवाज़ सां पढ़ंदा हलो, ॻाल्हि ॿुधो था हलियो। तवज्जो सां ॿुधबो आहे, गौर सां ॿुधबो आहे, पाण में कचहरी न कबी आहे, नंढड़ा त कोन आहियो। बहरहाल ऐलान थियो बाबा हे चिठो साण आहे। महबूब इलाही चयो आहे त हे 10 शर्त जंहिंमें हुजनि सो जनाज़ो पढ़ाए। केरु पढ़ाए? वॾा मुफ्ती, वॾा आलिम, वॾा हाजी, वॾा हाफ़िज़, ज़ाहिद परहेज़गार। कंहिं चयो मां तहजुद पढ़ंदो ई कोन आहियां, कंहिं चयो त मूंखां रोज़ानो कॾहिं न कॾहिं नागो थी वेंदो आहे, जमात कज़ा थी वेंदी आहे, कंहिं चयो त मां इशराक कोन पढ़ंदो आहियां, कंहिं चयो त मूंखे फलाणो ऐब आहे। अहिड़े तरीक़े सां को कोन लधो। 3 ॾींहं गुज़री विया, 3 ॾिहाड़ा गुज़री विया, 3 ॾिहाड़नि गुज़रण ताईं को मैदान में कोन लथो। अल्लाह जे वलीअ जो जनाज़ो मैदान ते पियो आहे, केरु पढ़ाए? ऐं ईअं बि कोन हो जो सभु कुझु मां थो पढ़ाया। अदब हो, हया हो, जॾहिं मूं में शर्त नथो लभे तव्हां छो पढ़ाया? 3 ॾिहाड़ा गुज़री विया, कंहिं जनाज़ो न पढ़ायो, लाश पियो आहे। 3 ॾिहाड़ा गुज़रिया त 3 ॾिहाड़े गुज़रण खां बाद में वक़्त जो बादशाह हो, नालोस मोहम्मद शाह तुग़लक, सभई जो रहमतुल्लाह ताला अलैह। अवां ॿुधो आहे तारीख़ुनि में मोहम्मद शाह तुग़लक आयो, रोई ॾिनई। माण्हुनि चयो छो थो रोई? चवे थो बुज़ुर्ग खे मिड़ई मुंहिंजो ऐब उघाड़ो हो, मां पाण खे लिकायो पे 10 शर्त मूं में आहिनि। सारी जिंदगी तहज्जुद कज़ा कोन थियो आहे, कॾहिं बिना वज़ू आसमान ॾे कोन ॾिठो अथमि, कॾहिं बिना वज़ू बिस्तरे ते कोन सुतो आहियां। सारी जिंदगी खज़ाने खे हथ कोन लातो अथमि, हथ जी कमाई सां खाईंदो आहियां। इशराक कज़ा कोन थियो आहे, अवाबीन कज़ा कोन थी आहे, जमात सां नमाज़ कज़ा कान थी आहे, तकबीर औला मुंहिंजी फौत कान थी आहे, बिस्तरे ते हमेशह आराम सां वज़ू करे सुम्हंदो आहियां। बादशाह थी करे मां सारी जिंदगी पराई उघड़ कान ॾिठी आहे। चो सुभान अल्लाह। अब सच ॿुधा, एड़नि बादशाहनि ते 7 वलियनि जी छावा है या न आहे? ऐं अॼुकल्ह
शराब मां वांद काई काने 24 कलाक शराब आ 24 कलाक मुंजादा हराम आ 24 कलाक रिश्वत आ 24 कलाक खुल्क खुदा जी ते जुल्म आ अगे पिंगलो सुञो कौमी असेंबली जो मेंबर थियो पेजारो अची वई सूबाई असेंबली जो मेंबर थी वियो बैंक बैलेंस अची वियो कान आयो अगे तो गरीब है चाचा चिबड़ा हाणे कान आयो थी अवाम जी खिदमत तस्बिया हज ते को हले तो कुअन के वठी हला रोज़े धनी रहमतुल्लाह अलैह फरमाए तो 200 कुआ बड़ा शरीफ आ हलो हज ते हर आगे बिलो पुठा कुआ हलंदे हलंदे जब बिले के लगी भुख चई अटकल कया चई भाण जा कुआ चे जीव मामा बिला चई बाबा हज ते था हलऊं वारो को झुमिर हणो झुमिर समझो था ना सही बियो न खबर अथव त माइन खे ॾिसो जब कई झंड लाहिण वेंदियूं हन थाल पे वजो तो सजे गोठ जूं मायूं झुमिर हणंदियूं अल्लाह बचाए बचो आमीन माइन खे न झुमरियूं हणायो मुसलमान थियो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात मनो फरमाई आ नबी पाक अलैहिस्सलाम शरसा के गैरत नसीब फरमाए अल्लाह पाक जे प्यारे हबीब जे शरीयत ते हलदा कयो पीछे रोज़े वारा फरमाइन था दुसड़ दिसी धूड़ दिसी बिले चो मां भाण जा हिते झुमिर हणो वठी जो कुआ नचा पाण बि ॿ टे टप ॾेई त धूड़ थी पई पासो वठी झड़प ॾेई हिकिड़ो कुओ गिही वियो कुओ जो गिही वियो चई बाबा हाणे बस थक पटियोसीं हाणे हलो त हलूं कुअनि खे ख़बर ई कान हुजे अॻिते हलिया इहे हर मंज़िल ते बुख लॻेसि कुओ गिड़काईंदो वञे 15-20 जो मंज़िलूं थियूं कुअनि जो मामो वञे थो थुलो थींदो असां वञूं था खुटंदा राज़ कहिड़ो आहे ॻोठूं त निकिता हुआसीं 200 हाणे वञी बचा हूं 30-35 मामो डुबरो हो हाणे मामो आसो कुखियूं खणी विधियूं अथई असांजो हाल छा ॻाल्हि कहिड़ी आहे हिकिड़ो को सियाणो कुओ हो उन चयो बाबा सॼो शिर अथव झुमिर में सम्झो था न हाणे जाते न मामो चवे झुमिर हणो तव्हां झुमिर हणजो मां कंहिं फोड़ जे पाड़ में लिकी मामे जो मज़ो थो ॾिसां चोरी त पकड़ियऊं न मामे जी हाणे ते मामे खे लॻी बुख अची कुअनि खे टप ॾियारियईं उहो जेको सियाणो कुओ हो सो कुंड में लिखी वेठो ॾिठई त मामो छा थो करे जंहिंमहिल धूड़ धकाव थियो हुनखे ॾिठई कोन आऊं खणी थो कुए खे वात में विझई हिन चयो भेण वारो करे छॾायांसि तकिड़ो अची थो चयो ॾे ख़बर मामा काथे पहुता हूं त ॻाल्हाए वात खोले त कुओ निकिरे न बा त कुओ सही हो बिलो बि त बिलो हो न त ॾंद भीड़ थो चए जिद्दे में समझो था या न ॾंद भीड़ चई जिद्दे में त कुए जो खानो ख़राब थी वियो समझो था अलाए न अवां सादा मिसकीन सारियूं पोखियो हारी हर कायो मज़दूरियूं कयो तगारी खणो अवां ग़रीब पंहिंजे घरां कमायो खाओ हा न साईं 6 महीने 12 महीने को न को सदर कावड़ जे कंहिंजो न कंहिंजो पटको लायूं बीठो आहे बाबा असेंबली डिज़ाल हलो हज ते झुमिर हणो या इलेक्शन झुमिर आहे बाबा ॻाल्हाईंदा हलो जॾहिं ॾिसो माण्हू चूंडनि 5 सालनि जे लाइ बाबा घणनि सालनि लाइ ॾाढे ॻाल्हि घणनि सालनि लाइ 5 सालनि जे लाइ सदर जो सीट जे 3 साल पटको लायूं बीठो आहे 2 साल 3 साल हल बाबा हट ते वञी पंहिंजो साॻो वांगण तोर नतीजो आहे कल्ह बादशाह अॼु जेल में आहे ओ मुंहिंजा प्यारा दोस्तो हाणे छा वरी इलेक्शन थी थिए पई इलेक्शन में माइदो आहे न करोड़ूं रुपया था रखजनि करोड़ूं रुपया फंड में मुख़्तियार कार साहब नयूं पेटूं ठहराए मुख़्तियार कार बि अहिड़ो थो माण्हुनि खे भिचे ओ 1958 वारियूं पुराणियूं पेटियूं वठी 10 रुपए जो कारो रंग बुर्श घुमाए साईं नई ठाराई अथमि क़ुरान जो कसम आहे 10 लख चट अब हाओ या न ॻाल्हाईंदा हलो बाबा इलेक्शन जो हेतिरो तेल डीसी साहब तोखे था ॾियूं तो ते सॼे ज़िले जो तो ते ॿार आहे तोखे 2 करोड़ तेल जा डीसी साहब वरी वॾेरनि खां चङेरनि खां नंढेरनि खां ऑफिसरनि खां तपेदारनि खां मुख़्तियार कार सुपरवाइज़र खां पैसा कढियो या झुमिर पई लॻे मामो पियो मचे कुआ पिया घटि थियनि ख़ल्क़ जो खानो ख़राब ॾोकड़ असांजा असां रुॻो ताड़नि मां ख़ुशि जेको आयो तंहिंजे कढ हा या न छो छिता थिया हो छो बेवकूफ़ थिया हो सोचे सम्झी कदम खणो हे सभु मुंहिंजा प्यारा दोस्त अवाम जा दुश्मन आहिनि अवाम जो सॼणो को बि कोन्हे अवाम जो सॼणो आहे त मोहम्मद मीर
अरे जंहिंजी शरीयत फिटी कई थी, जंहिंजी नमाज़ फिटी कई थी, जंहिंजूं मस्जिदूं गैराबाद कयूं थी, जंहिं क़ुरान खां पुठीरो थी वियो आहे, आलमनि खां तोखे नफ़रत आहे, नेकनि खां तोखे नफ़रत आहे, ख़ुदा पाक जल जलालू मन वालो जे दीन खां परे थी वियो आहे, नमाज़ जे वेझो कोन्हे, मस्जिद जे वेझो कोन्हे, मायूं तुंहिंजूं धीअरूं अछा मथा थी वञनि था, शरीयत मुहम्मदी में विहारण हराम आहिनि, उहे परणाए कोन थो पियो। अल्लाह पाक जे गज़ब कहर खे दावत वेठो ॾी ऐं ए अवाम तोखे लुटे, अवाम जा नुमाइंदा तोखे लुटे लुटे तबाह बर्बाद करे छॾींदा। तूं सोच खणी कल्ह कुझु कोन हा, अॼु करोड़पति किथां थिया, इहे असांजे कमाई मिसकीननि जे ग़रीबनि मां। हा उहो थो चव, ग़लति थो चव या सही थो जवाब आहे? ये अवां जा कॾहिं बि सड़ियल न अथव। ख़ुदा जे वास्ते मां कंहिंजी मुखालफ़त करण कोन आयो आहियां, मां तव्हांखे सच थो चवां, आज़माइल खे न वरी ॿीहर आज़माइजो। छा थो चवां? आज़माइल खे वरी न आज़माइजो। जंहिं तव्हांजे लाइ कल्ह कुर्सीअ ते वेही खीर जूं नदियूं न वहायूं आहिनि, अॼु बि कोन वहाईंदो। जंहिं तव्हांखे कल्ह इक़्तिदार में अची क़ौमी असेंबली जो मेंबर रही, सूबाई असेंबली जो मेंबर रही या वज़ीर रही, तव्हांजे बचनि खे पघारूं कोन ॾिनियूं, नौकरियूं वठी कोन ॾिनियूं, स्कूल कोन ॾिना, रोड कोन ॾिना, बिजलियूं कोन ॾिनियूं, अवांजे मुल्क मां चोरी बंदि कान थी, अॼु बि तव्हांजे लाइ कुझु कोन कंदो, वरी भींग करण आयो आहे। चोर साॻो आहे पर लिबास ॿियो मटाए आयो आहे। अरे अहिड़ा होशियार, अजब जहिड़ी ॻाल्हि आहे। साॻो माण्हू कॾहिं लीग में त कॾहिं पीपीअ में, आओ या न ॻाल्हाईंदा हलो। सच चवां थो या ग़लति थो चवां? कॾहिं निहार त तिरंगो झंडो हथ में, कॾहिं वरी निहार त साओ झंडो हथ में। वरी मुंहिंजा प्यारा दोस्त, जेकॾहिं हाणे वरी असांजो मुमताज़ साहब आयो आहे त सभु फ्रंट में, हाओ या न? ऐं हाणे सभई वरी ॿिया वरी माईअ जे पुठियां लॻी पिया आहिनि। अदा मुर्तज़ा सां ज़ुल्म, मुर्तज़ा वीचारो मारिजी वियो, असां पाण चऊं था छो मारियो, न मारिजे हा, मुस्लमान छो मरे, इंसान छो मरे, पर तव्हांखे हाणे ॾुख थियो आहे, अॻु में बीठो वोट ॾिनो हुअसि। ॻाल्हाईंदा हलो, ॻाल्हि त कड़ी आहे। सच थो चवां, मुजादा वीचारो 50 जगह तां बीठो, किथे 13 वोट, किथे 11 वोट, किथे 8 वोट। मिड़ई माई वीचारी संदसि मां पोतियूं मेड़ करे लाड़काणे वारी सीट लाइ कीअं खटी, ॿिए हंधि त ॾिनो ग़रीब खे वोट बि कोन। हाणे वरी तव्हांखे दर्द थी वियो आहे, मरी विया हो, कैसेट बि पई हले ख़ैर जो मुर्तज़ा जी, त तव्हां सॼो जहान मुर्तज़ा जे कॾहिं लॻी पिया हो। ख़ुदा सर हिदायत करेव। सोचो कल्ह तव्हांखे यादि कोन हो, अॼु तव्हांखे दर्द थी पियो आहे। ख़ुदा हिदायत कंदो, आमीन त करे। पंहिंजे पॉलिसीअ ते थोरी नज़र विझ, थोरो तवजो कर, थोरो मुंहिंजा अदा ख़्यालु कर। इहे मुला जेके आहिनि, मुला लाड़काणे वारा मुर्तज़ा सां मुक़ाबले में बीठा हा। हा हुन से तव्हांजो लाड़काणो आहे, वरी जॾहिं मारिजी वियो, इहो मुल्लो वरी फतवा पियो ॾे, मुला हुकाई अली मोहम्मद छा पियो चवे, बाबा मां फतवा थो ॾियां त शहीद आहे। मौलाना उबैदुल्लाह जो पैरोकार हो, पीरनि ते कोन वेंदो हो, क़बर परस्त कोन हो। मां थो चवां फतवा धू जन्नत में। अरे चंद्रा तोखे पक्का तूं जन्नत में वेंदे अलाए दोज़ख में वेंदे, तोखे फतवा जी कहिड़ी ज़रूरत आहे? रुगो इन जे लाइ त नओ हाणे सिज उभरियो आहे त कुझु न कुझु मूंखे राति बि मिले। पुट हिकिड़े पासे, पिणस वरी ॿिए पासे, ख़बर न आहे जोड़ सलाह कहिड़े पासे। अबा सच थो चवां या ग़लति थो चवां? हिन जो तरीक़ो ई कोन। कॾहिं ॾिस काॾे कॾहिं कासे ढंढ जा पखी, कॾहिं हुन भर त कॾहिं हुन भर। ऐं अवां जो बि हाल अथव कोन, तव्हां बि सफ़ा सम्झो ई ॻाल्हि कान था पिया। ओ मुंहिंजा अदा न ॿिले खे सुञाणो, ॿिले खे सम्झो था या न? सुञाणंदो न ॿिले खे। ओ जेको मच्छीअ जी तस्बीह विझी नेक बणिजी आयो आहे, बाबा अवाम जो ख़ादिम थी आयो आहे। इन ॿिले खे सुञाणजो, ॿिलो थुलो थी वेंदो, अवां ॾुबरा थी वेंदो, वरी खुटी वेंदो। शल ख़ुदा हिदायत करे चओ आमीन। मां ॻाल्हि पई कई जलालुद्दीन रूमीअ जी। बादशाह चमड़ा पोश कंदो हो। ॻाल्हि यादि आला विसरी वई आहे? हा साईं फिरी अचां पई, तव्हां खां त विसरी वई पर यादि ॾियारायां। बादशाह चयो त माण्हू ॾिसां मुंहिंजे मुल्क में छा था कनि, चोरी था कनि, रिश्वत था वठनि, छा था कनि। बादशाह अवामी लिबास पाए आधी राति जे टाइम ते पंहिंजे ॻोठ में निकितो आहे। इत्तिफ़ाक़ अहिड़ो थियो, तवजो कयो, इत्तिफ़ाक़ अहिड़ो थियो जो चोर हिकिड़ा चोरीअ जे ख़्याल सां उहे बि घिटीअ में अचनि पिया त चोरी कयूं। हिन जो बादशाह ते नज़र पियनि त वठी भॻा, चौकीदार अलाए केरु आहे। बादशाह सम्झी वियो जेके मूंखे ॾिसी भॻा हाणे से साधन आहिनि, जिन खे अटकल सां अकेलो हा पकड़े त नथो सघां। वरी ॿियो शुरू थियो आहे सिगरेट में। अदा ईअं त न कयो, भली क़ुरान में अथव, ॿाहिरि वञी पियो, हिते छो था सिगरेट पियो? महिरबानी कयो, इज़त वारा आहियो, क़ुरान जी बि इज़त कयो। क़ुरान शरीफ़ जी महफ़िल में सिगरेट न आहे पीबो, ॿाहिरि पियो, तव्हांजी मर्ज़ी, मां त इजाज़त कोन थो ॾियांव।
जायज़ कोने को पर जे भला पीणो तो बाहर कुरान पाक री महफिल में त न पियो। सलाह शरीफ बुलंद आवाज़। मूंखे बि 35 साल थिया आहिनि तकरीरूं कंदे पर अहिड़ो ॻोठ मूं किथे कोन ॾिठो आहे। सची भजी 35 साल मुंहिंजी सर्वस आहे तकरीर कंदे पर अहिड़ी जॻह अहिड़ा माण्हू किथे मूं न ॾिठा। अलाह हिदायत कंदो। अज़ीज़ो दोस्तो जो हाणे बादशाह ॾिठो त भॻा था वञनि, हाणे अकेलो पकड़े बि कोन सघंदुसि। सम्झो था न साईं, हाणे पकड़े बि कोन सघंदुसि, भॼी वेंदा त मज़ो बि न आहे। अटकल कयां त इहे सभई फासनि। कीअं फासायां? जे अदा भॼो न मां बि तव्हां जहिड़ो आहियां। छा चई? भॼो न, चओ भॼो न आउं बि तव्हां जहिड़ो आहियां। हू केरु हा? ॾाढे जो केरु हा? ॾाढे जो केरु हा? हुननि जे लिखे यार हे चोर ऐं असां हे बि असांजो को साथी आहे, चवे थो मां तव्हां जहिड़ो आहियां। ऐं हुन ज़ाहिर में चओ तव्हां बि इंसान मां बि इंसान, पर फ़र्क़ु हुयो या न हुयो? हू चोर, हू बादशाह, ईअं न साईं। हू बदमाश, हू शरीफ़, पर हुननि पंहिंजे ख़्याल सां पाण ते क़यास कयो, छो त हुननि जी सम्झ महदूद ही। हमेशह चोर चवंदो आहे त ॿिया बि चोर आहिनि। दोस्तो अज़ीज़ो चोर बीही रहिया। बादशाह सां चई मिला ॾे ख़बर संगती, तूं बि शिकारी आहे? चे हा। चे तव्हां? चे असां बि शिकारी आहियूं। शिकार ते निकिता आहियूं? चे हा। हलो त हलूं शिकार ते, मां यार तव्हांजो साथी आहियां। जॾहिं अॻिते हलिया त सलाह कयूं त भला बाबा ॾियो ख़बर, तव्हां जेके चोर आहियो आउं बि तव्हांजो साथी आहियां, तव्हां में को हुनुर आहे? छो त हर हिक जी पंहिंजी पंहिंजी ख़ूबी थींदी आहे। मौलाना रूमी थो लिखे मसनवी शरीफ़ में त हुन चोरनि चयो, हिकिड़े चयो त मूं में हुनुर अहिड़ो आहे जो राति जो हिकु दफ़ो जंहिंखे ॾिसां भली 50 साल गुज़री वञनि हुनखे सुञाणंदुसि त हीउ फलाणो माण्हू आहे। भली ऊंदा ई राति में ॾिसांसि, चई वाह वाह तूं त कम वारो माण्हू आहे। ॿिए चोर चयो त मूं में ताक़त आहे, खज़ानो केतिरो बि लिकल हुजे सुंघंदो आहियां, नक जे ज़रिए ख़बर पवंदी आहे त खज़ानो काथे आहे, भली ज़मीन 7 में दफ़न थियल हुजे। चई यार तूं बि कम वारो आहे। टे खां पुछो ॾे ख़बर तुंहिंजो कहिड़ो कमाल आहे? चई मुंहिंजो कमाल आहे त जेकॾहिं कुतो भौंकंदो आहे त हुन कुते जी भौंक सम्झंदो आहे, ॿोली ॾाह वेंदी आहे त कुतो छा थो ॻाल्हाए। चौथे चोर चयो यार मूं में बि कमाल आहे, केॾी बि भित मज़बूत हुजे अहिड़ो खाट हणंदो आहे जो ख़बर ई कान पए मिंटनि में खाट हणी वञा। यार तूं बि कम वारो आहे। हू 4 ॼणा हा। बादशाह खे चोर भाइयों तूं बादशाह ॾे, तूं अदा साथी ॾे ख़बर असां जहिड़ा, तो में को कमाल आहे? चए हाओ। कहिड़ो? जे ख़ुदा न करे असां फासी पऊं, ॿधिजी वञूं, सूबेदार काहे वञे, अन खां पोइ वरी जेल हलिया वञूं, जेल खां बाद में फासी अची वञे, पर मूं में अहिड़ो कमाल आहे अवां जे गिचीअ में जेकॾहिं रसो पवे अवां जो रुगो तख़्तो कढणो आहे, लड़काइणो आहे। हिन मुंहिंजे ॾाढ़ीअ में कमाल आहे, हीअ ॾाढ़ी हीअं कयां त तव्हां तां फासी माफ़। अबा बादशाह सचो या कूड़ो? बादशाह चवे त छॾे ॾियो बाबा, फासी न ॾियो त केरु थो फासी ॾे? ॾींदो को? बादशाह त ॻाल्हि कई सची, पर हो अंधा न सम्झी सघिया, चोर हा न साईं। हुनजो त वञ भेणा, हिन जा के वार क़ीमती आहिनि, हिन जा वार अहिड़ा आहिनि क़ीमती, लुटंदा त फासी माफ़। चयो यार जॾहिं पाण में अहिड़ो कमाल आहे त पोइ हलो त चोरी बादशाह जी कयूं। बादशाह चयो वञ भेणा, घर ई मुंहिंजो था फुरनि, पर हाणे कुझु कोन्हे, हलो बाबा। हाणे बादशाह जे महलात ॾे रवाना थिया। मसनवी में मौलाना रूमी लिखियो आहे, ऐं तव्हांखे खिलाइण कोन आयो आहियां पर हक़ीक़त थो ॿुधायां, तवजो कयो। मौलाना रूमी थो चवे अॻिते हलिया, कुते शहर जे भौंक कई, सभई बीही रहिया। ओ संगती ॾे ख़बर, तूं थो चवीं त मां कुते जी ॿोली सम्झंदो आहियां, छा थो कुतो चवे? चई यार कुतो अहिड़ी थो ॻाल्हि करे जो मूंखे सम्झ में नथी अचे, तव्हां पत न कंदव। छा थो चवे? चई कुतो थो चवे 4 चोर 5 बादशाह। कुतो छा थो चवे? 4 चोर 5 बादशाह। चई चरिया भेणा बेवकूफ़, तूं बि ॾाढ़ी आहे को ॾटा हणंदो आहे, हाणे से बादशाह था चोरियूं कनि, हल। चवंदा नथा मञो तव्हांजी मर्ज़ी। अॻिते विया मुंहिंजा प्यारा दोस्त, जंहिं चयो न मां नास सां नासोड़ो हणंदो आहियां, चई हिते खज़ानो आहे, उन ॿुधायो। ऐं जंहिं चयो त मां खाट हणंदो आहियां, उन बि कमु करे ॾेखारियो। सभिनी माल कढियो, हीरा जवाहर मोती पेटियूं कढी ॿाहिरि निकिता। बादशाह चयो त घर त मुंहिंजो भींग थी वियो, हाणे आउं छा कयां? माल बि बचायां, हिननि खे बि फासायां। चई ॻाल्हि ॿुधी अथव? चई कहिड़ी?
कि मुझी दाढ़ी तव्हांखे छॾाईंदी पर माल जल्दी न विरहाइबो। बादशाह जी चोरी आ, 2-3 ॾींहं लिकाए रखो, कंहिं पाठारीदार वटि माल लिकायूं था, पोइ जॾहिं मुल्क मां बाहि ख़तम थींदी पोइ माल विरहाईंदासीं। चई यार तूं सच थो चवे। हली पूरे हिकिड़ी जगह ते माल मथां पूरे निशान करे पार पता, बाबा पार पता त ॾियो न, कीअं हिक ॿिए सां मिलूं। जे फलाणो मां फलाणो मां फलाणो मां चइनी पंहिंजा पार ॿुधाया। बादशाह चयो बाबा मुंहिंजो बि नालो फलाणो आहे, मिड़ई खणी फर्ज़ी ॿुधायईं। हलिया विया, सुबुह जो मोकिलियईं पुलिस, एड्रेस त हुई न सही, 4 घरां ॿधिजी आया। सम्झो था अलाए न, 4 जो ॿधिजी आया। बादशाह हुकुम को त चइनी खे फांसी चाढ़ियो। पर मुंहिंजे आॾो हितां वठी मां तख़्त ते थो वेहा। राति जो हो चोराणे लिबास में, हाणे मथे ते ताज आ, चओ सुभान अल्लाह। कलंगी आ, चओ सुभान अल्लाह। शहनशाही तख़्त ते आ, चओ सुभान अल्लाह। तख़्त ते वेठो आ। मुंहिंजा प्यारा दोस्तो, जंहिंमहिल 4 चोर पकड़जी आया, पाण में चऊं पाण वारो 5 साथी काॾे हो, जेको पाण सां राति गॾु पाण त पकड़जी पियासीं, पाण वारो 5 साथी काथे आ। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, जंहिंमहिल वेझो आया 4 लंघिया। जंहिं चयो हो त मां राति जो ॾिसंदो आहियां, 50 साल खां सुञाणंदो आहियां, उहो ॾिसी थो चवे यार अल्लाह न भुलाए, इहो जेको तख़्त ते वेठो आहे सो पाण वारो 5 साथी आहे। उन सुञाणे वरितो। जंहिंमहिल साम्हूं आया तंहिंमहिल रण थो करे, ओ बादशाह सलामत, कुत्ते जे ॿोली वारे पंहिंजो वाइदो निभायो, सिंघण वारे पंहिंजो वाइदो निभायो, खाट हण वारे पंहिंजो वाइदो निभायो, मां बि पंहिंजो वाइदो निभायो आहे। तोखे सुञातो थो रातो को तूं आहे, हाणे तुंहिंजो वारो आहे। वारो कर वारो कर वारो कर, वाइदो निभाए, ॾाढ़ीअ खे लोड त फांसी माफ़ थी वञे। सम्झो था अलाए न। बादशाह सम्झी वियो, अॻियां अदालत वारा हूंदा हुआ, चई यार सुञातो अथई त ख़ैर आहे। बादशाह चयो बाबा तव्हांखे माफ़ी आहे, माफ़ी त छुटी विया। मौलाना रूमी हो मिसाल थो लिखे, चवे थो नबी पाक जी ज़ात अल्लाह मोकिलियो। हाणे चोरनि जी ॻाल्हि ख़तम, पाण फरमाइनि था नबी आयो, अल्लाह पाक जी ज़ात हुनखे अर्श ते घुरायो। महबूब जो हो शान आहे जो सिज लही वञे, अलीअ जी निमाज़ क़ज़ा थी वञे, मुहम्मद मीर इशारो करे त लथल सिज मोटी अचे। चंड मुस्तफ़ा चीरे ॾेखारे, पत्थरनि खां कलमा भराए ॾेखारे, हबीब करीम जे दरबार में उठ दाहूं खणी अचनि, हरण मुस्तफ़ा जे दरबार में फरियादी थी अचनि। माण्हू भुलिजी पिया, चवण लॻा त अल्लाह हुआ। नबी पा फरमा कुल इन्नमा अना बशरुम मिसलुकुम, भुलिजो न मां तव्हां जहिड़ो आहियां। ओ जे बादशाह चयो हो त मां तव्हां जहिड़ो आहियां। चोरनि छा चयो त ही चोर आहे, चओ चओ चोरनि छा चयो त ही, पर आशिकनि चयो त चोर न आहे। कुत्ता भौंकिया, कुतनि चयो त 4 चोर, 5 बादशाह, सुञाण वारा सुञाणी विया। मुंहिंजा दा बिला तशबीह थो चवां, मुस्तफ़ा जा आशिक सम्झी विया त मुहम्मद असां जहिड़ो न आहे, मुहम्मद असां जहिड़ो न आहे, नबी करीम तव्हां जहिड़ो न आहे। ओ मुंहिंजा प्यारा दोस्त अज़ीज़, पर हुननि चयो त न न असां क़ुर खणंदासीं, असां जहिड़ो आहे। कूड़ा कूड़े जा पुट कूड़ हणंदा विया, पर यादि रखो इहे सभई मुल्ला जेके कूड़ ते क़ुर खणनि था पिया, माण्हुनि खे गुमराह कनि था, क़यामत ॾींहुं गिरफ़्तार थी ईंदा। मुंहिंजा दा छा थींदो, सितारे टूट जाएंगे और ज़मीन पर ज़लज़ला होगा। क़यामत थींदी न सही, सितारे टूट जाएंगे ज़मीन पर ज़लज़ला होगा। अरे मोहम्मद तख्त पर होंगे, अदालत पर खुदा होगा। नबी करीम ताहा जो ताज पाईंदो, माज़ागल बसम बातगा जो सुरमो पाईंदो। नबी करीम जरी अल्लाह जे अमर सां तख्त ते वेही शफ़ाअत कंदो, पोइ मुल्ला सुञाणंदा, अरे जंहिंखे असां पाण जहिड़ो चवंदा हुआसीं इहो त मुहम्मद अरबी अल्लाह जे तख्त ते वेठो आहे। पोइ दाहूं कंदा, या रसूल अल्लाह हाणे कंधु लोड त जहन्नम खां छुटऊं। नबी थो चवे उन्हनि जे लाइ कंधु लोॾींदुसि जेके सुञाणंदा, पर जन मुहम्मद खे दुनिया में न सुञातोसीं, सिधा दोज़ख ॾे वेंदा। मौलाना रूमी मसनवी में तो चए, रीश जुम्बा, सुभान अल्लाह, रीश जुम्बा ऐ शहे
कौनो मकान ता गुनहगारा दरायंद दर अमा ओ रहमत लिल आलमीन अज पाजी सुहारिय खे लोड अज गुनहगार छड़ाए मुस्तफ़ा फरमाइन था कहिड़ो बि हुजे गुनहगार हुजे बदकार हुजे मां मोहम्मद करीम ॾिसांसि थो हुन जे दिल में मां मुस्तफ़ा सां राईअ जे दाणे जेतिरी मुहब्बत आहे उनखे बि छॾाए जन्नत ॾे वठी वेंदुसि इंशाअल्लाह ताला जेके नबी के हाज़िर नाज़िर चवन था नबी के नूर मञनि था नबी जो उर्स कनि था या रसूल अल्लाह पुकारनि था आज़ान खां अॻे पोइ सलातो सलाम पढ़नि था उहे मुहब्बत वारा आहिनि इश्क जी निशानी आहे क़यामत में मुस्तफ़ा जी सफ़ारत कंदो ऐं इहे मुल्ला धिका पिया झलींदा नबी जे दर तां तड़ियल हूंदा अॼु बि ख़ुदा धिकारे छॾिया आहिनि क़यामत में बि नबी करीम सिफ़ारिश कोन कंदो दुआ कर ख़ुदा असांजी मुस्तफ़ा जे दरबार में सिफ़ारिश क़बूल फरमाए हबीब उम्मत जा बेड़ा पार करे जन्नतुल फिरदौस में वठी वञे अल्लाह ताला फरमाए तो फला व रब्बिक ला युमिनून हत्ता युहक्किमूक फीमा शजर बैनहुम महबूबा महबूबा मूंखे तुंहिंजे रब जो कसम आहे मोमिन तॾहिं थींदा जॾहिं तो मुस्तफ़ा खे हाकिम क़बूल कंदा सुम्म ला यजदू फी अनफुसिहिम हरजन मिम्मा क़दैत तूं जेके फ़ैसिला करी उन्हनि खे क़बूल कर दिल सां वयुसल्लिमू तस्लीमा ईमान सां यकीन सां क़बूल कनि तो महबूब जे फ़ैसिले ते इनकार न कनि जंहिं मुस्तफ़ा खे हाकिम मञो था जा बेड़ा ई पार अल्हम्दुलिल्लाह सुम्मा अल्हम्दुलिल्लाह असां अहले सुन्नत जो अक़ीदो आहे त मुस्तफ़ा असांजो हाकिम आहे मुस्तफ़ा असांजो शहनशाह आहे मुस्तफ़ा असांजे शरीयत जो मालिक आहे मुस्तफ़ा निज़ाम मुस्तफ़ा आणण वारो आहे क़ुरान थो चए मा आताकुमुर रसूल फख़ुज़ूहु व मा नहाकुम अन्हु फंतहू मुंहिंजो रसूल जो कुझु ॾेव सो वठो जंहिंखां रोके वता खां रुकजी पियो अल्लाह ताला तव्हांखे असांखे अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए वमा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाह व आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन अल्लाह तव्हांजी भी हाज़िरी क़बूल फरमाए अवां जे सदके खुदा ताला मुंहिंजी भी हाज़िरी क़बूल फरमाए हाणे सभु को पंहिंजी पंहिंजी जॻह ते वेही अल्लाह जे दरगाह में आख़िरी दुआ घुरो हथ खणी मालिक खे ॿाॾाए अर्ज़ु कयो आमीन कयो सभिनि जा बेड़ा पार थी वेंदा दुआ खां अॻु में छोटो ऐलान ॿुधो ही मुंहिंजे हथ में किताब आहिनि ही जेको किताब आहे हिन जो नालो आहे मकतूबा शरीफ़ इमामुल आरिफ़ीन हज़रत पीर सैयद मोहम्मद राशिद रोज़े धनी रहमतुल्लाह अलैह खां वक़्त जा वॾा वॾा आलिम वॾा वॾा मुफ़्ती वॾा वॾा काज़ी शरीयत जा मसइला पुछंदा हुआ पोइ पीर से रोज़े वारनि खे लिखी जवाब ॾींदो हो पर अरबी में हुआ अॼु ताईं पौणा 200 साल गुज़री विया मुंहिंजो नंढो भाउ आहे शागिर्द आहे आलिम आहे अल्लाह उनखे ख़िज़री हयाती अता फरमाए उन हिन किताब जो सिंधी ज़ुबान में तर्जुमो कयो आहे प्यारो किताब आहे पढ़ंदो ईमान ताज़ो थी पवंदो 2-3 कापियूं खणी आयो आहियां वठो इन खां पोइ ही किताब आहे जेको वहाबिन जे लाइ पोयों ॾिहाड़ो आहे जेको इंशा अल्लाह ताला हिन खे पढ़ंदो वहाबी हिन सां ॻाल्हाए न सघंदो टियों ही किताब आहे मुंहिंजा अदा तव्हांजे लाड़काणे वारे मौलवी गिला कई ही नबीअ जी त नवाज़ अल्लाह नबी अणपढ़ियो आहे नबी खे ईमान जी ख़बर कान्हे नबी खे क़ुरान जी ख़बर कान्हे ऐं ॿिए वरी मुल्ला चयो त नबीअ जे जिस्म में जूं पवंदियूं हुयूं हे उन जे रद में क़ुरान हदीस मुताबिक़ मां किताब लिखियो आहे अहले सुन्नत जे ताईद में पढ़ंदो इंशा अल्लाह ताला तव्हांजो ईमान ताज़ो थी पवंदो ही नंढड़ो किताब आहे जंहिंमें निमाज़ जा मसइला आहिनि अॼु ताईं सिंधी ज़ुबान में निमाज़ जो सवलो किताब कोन छपियो आहे जेके बि छपिया हुआ से वहाबिन जा हुआ ऐं अहले सुन्नत जो पहिरों किताब आहे पाकाई जा मसइला तहारत जा मसइला वुज़ूअ जा मसइला गुस्ल जा मसइला निमाज़ जा शर्त निमाज़ जा फ़र्ज़ निमाज़ जा वाजिब सिजदो सहव जो निमाज़ जा मकरूह वित्र जो बयान फ़र्ज़ जो बयान ईद उल फितर जो बयान अक़ीक़े जो बयान मुसाफ़िर जी निमाज़ कज़ा निमाज़ ये तमाम जो तमाम मसइला आहिनि नंढड़ो किताब आहे ही हिते मौजूद आहे इन खां अलावा मीलाद जूं कैसेटूं मेराज जूं कैसेटूं निमाज़ जूं कैसेटूं रमज़ान जूं कैसेटूं शान औलिया जूं कैसेटूं मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते हिते मौजूद आहिनि दुआ खां पोइ किताब बि वठो कैसेटूं बि वठो अल्लाह पाक खां हाणे दुआ घुरो ख़ुदा सभिनि जा बेड़ा पार करे लालू रायक जी जमात ही जलसो करायो आहे जंहिं दोस्त ताउन कयो आहे त अल्लाह ताला हुनजे माल में ईमान में दीन में दुनिया में बरकतूं नसीब फरमाए वमा तौफ़ीक़ इल्ला बिल्लाह व आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन अल्लाहुम्मा आमीन या अल्लाह असांजी हाज़िरी क़बूल फरमा या अल्लाह बीमारनि खे शफ़ाऊं अता फरमा या अल्लाह कर्ज़दारनि जा कर्ज़ मुआफ़ फरमा या अल्लाह उहे कम करा जंहिंमें तूं राज़ी तुंहिंजो हबीब राज़ी हुजे मुंहिंजा मौला असांखे बुराई बेहयाईअ खां बचा मदीने तय्यबा जो दीदार करा मके पाक जी हाज़िरी नसीब फरमा मुंहिंजा मौला हिन ॻोठ में जेके बीमार तन खे शफ़ा ॾे या अल्लाह जेके कर्ज़ी तन जा कर्ज़ दफ़ा फरमा या इलाहुल आलमीन पंहिंजे महबूब जे सदके सां जूं दुआऊं मंज़ूर फरमा ऐं बालिक ऐं ख़ालिक हिन कचहरी में ओरे परे खां इश्क मोहब्बत वारा गॾु थिया सभिनि जा बेड़ा पार फरमा
तू हबीब तू तबीब तू दर्दन जी दवा जान बमुझे जी में आज़ार जा अनवा अण साहिब डेज शफा मौला मरीज़न खे न कर ढोल ढिलो ना तो मुंह निमाणी असा कोन्हे को कमीनीअ जो बग़ैर तो बिलो हाणे तुझो नाम निलो ऐं वठो वेठी आहियां मालिक असांजूं दुआऊं क़बूल फरमा قال الله تعالى في شان حبيبه الكريم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على سيدنا ومولانا محمد وآله وسلم سبحان ربك رب العزة عما يصفون وسلام على المرسلين والحمد لله رب العالمين لا إله إلا الله محمد رسول الله صلى الله عليه وسلم